लाड़काने जे शहर नवदेरो में वधंदड़ बदमनी खिलाफ शहरनि सियासी समाजी धुरनि ऐं दुकानदारनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻवाननि शहरनि ऐं दुकानदारनि बि रैली में शिरकत कई। एहतजाज कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणो त शहरी ऐं भरपासे जे इलाइक़नि में फुरूं धाड़ा ऐं चोरियूं वधी रहियूं आहिनि, पर पुलिस निंड सुतल आहे। अमन क़ाइम कराइण में पुलिस नाकाम थी चुकी है। तफ़सील मालूम कयूं था नवदेरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, नवदेरो में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरनि सियासी समाजी धुरनि ऐं दुकानदारनि एहतजाज कयो आहे। नवदेरो में 2 महीना अॻु पुलिस ज़ुल्फ़कार चन्नो जे घरां थियल चोरी, जंहिंमें 10 तोला सोन ऐं 1 लख रुपयनि खां वधीक रोक रक़म हुई, जेका पुलिस हिन वक़्त ताईं वापसि न कराए सघी आहे। जंहिं करे पोरियत दर्द को कम कंदड़ ज़ुल्फ़कार चन्नो ऐं दर्जी एसोसिएशन तरफ़ां पुलिस जी नाअहलीअ ख़िलाफ़ एहतजाज जो सॾु ॾिनो वियो हुयो, जंहिंमें पीपी शहीद भुट्टो, JUI, फंक्शनल लीग, PTI समेत समाजी, सियासी, अदबी ऐं मज़हबी तंज़ीमुनि शिरकत कई। जॾहिं त एहतजाजी रैली नवदेरो मिसपुल खां निकिती, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी प्रेस क्लब ॾाढो पहुती। पुलिस ख़िलाफ़ शिद्दी नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻुवाणनि जो चवणु हुयो त पुलिस शहर में अमन कराइण में मुकमल तौर ते नाकाम वई आहे, जॾहिं त SHO नवदेरो ऐं DSP खे सियासी आशीर्वाद आहे, जंहिं करे हू कंहिं बि ग़रीब जी चोरी थियल वापसि नथो कराए। जॾहिं त कंहिं चङे मुड़िस या पीपल्स पार्टीअ जे कंहिं अॻुवाण जी चोरी थिए थी त पुलिस उहा छॾे ते रिकवर कराए थी ऐं गुलनि जा हार पाए थी। ठीक है नूर मोहम्मद, अपडेट करण लाइ महिरबानी। शहरनि तरफ़ां पुलिस जी कारकर्दगी ते बि एहतजाज कयो वियो आहे। नवदेरो में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरनि सियासी समाजी धुरनि ऐं दुकानदारनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे।